एक ॿी अहम ख़बर अव्हांखे ॾींदा हलूं। करूंडी वेझो नायाब नस्ल जी अंधी बुलण मुअल हालत में हथाई आहे। ॻोठाणनि अंधी बुलण खे वाह में लुढ़ंदो ॾिसी ॿाहिरि कढी वरितो आहे, जॾहिं त ॻोठाणनि तरफ़ां जंगली जीवत खाते खे इतलाउ ॾिनो वियो आहे। अव्हां ताईं ख़बर पहुचायूं पिया। करूंडी वेझो नायाब नस्ल जी अंधी बुलण मुअल हालत में हथाई आहे। ॻोठाणनि अंधी बुलण खे वाह में लुढ़ंदो ॾिसी ॿाहिरि कढी वरितो आहे, जॾहिं त ॻोठाणनि तरफ़ां जंगली जीवत खाते खे इतलाउ बि ॾिनो वियो आहे। आगाह कयूं पिया। करूंडी वेझो नायाब नस्ल जी अंधी बुलण मुअल हालत में हथाई आहे। ॻोठाणनि अंधी बुलण खे वाह में लुढ़ंदो ॾिसी ॿाहिरि कढी वरितो आहे, जॾहिं त ॻोठाणनि तरफ़ां जंगली जीवत खाते खे इतलाउ ॾिनो वियो आहे। अपडेट कयूं पिया। करूंडी वेझो नायाब नस्ल जी अंधी बुलण मुअल हालत में हथाई आहे। तफ़सील वठंदासीं करूंडी मां अली हबीब रतड़ खां। अली हबीब, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, अव्हांखे ॿुधाईंदा बिशरत आरडी 63 वटां अली नवाज़ शाह मां अंधी बुलण हथ कई वई आहे ऐं हिन नायाब नस्ल जी अंधी बुलण खे वाह में लुढ़ंदो ॾिसी कुझु ख़ैर मोहम्मद जे भरिसां ॻोठाणनि ॾिसी वरितो आहे, जंहिंखे वाह मां ॿाहिरि कढियो वियो आहे। ऐं अव्हांखे इहो ॿुधाईंदो वञा त गुज़िरियल 2 ॾींहंनि खां वठी हिन नायाब नस्ल जी जेका अंधी बुलण आहे, अली नवाज़ वाह में उनजी मौजूदगी जा इतलाउ हुया, पर बर वक़्तु जंगली जीवत खाते खे इतलाउ न कयो, जंहिंजे करे उहा टीम बि उन खां लाख़बर रही, लाइलिम रही। ऐं जॾहिं त मुअल हालत में ॿाहिरि कढियल जेका अंधी मच्छी आहे उनखे ॿाहिरि कढियो वियो आहे, जॾहिं त टीम खे जंगली जीवत खाते जी सखल खे इतलाउ कई वियो आहे, जेका कुझु टाइम पहुची उनखे तहवील में वठंदी। मूंखे इहो ॿुधाईंदो न त हींअर सिंधू दरिया में नायाब नस्ल जी जेका अंधी बुलण आहे उनजा 90 सैकड़ो आहिनि। पूरी दुनिया में 1400 खां 1400 तक़रीबन दाणा आहिनि ऐं उन्हनि जो 90% जेको आहे सो हींअर अंधी बुलण जो मौजूदगी जो इतलाउ आहे सिंधू दरिया में, जंहिंजी नस्ल कशी थी रही आहे उनखे बचाइण जे लाइ उपाउ वरिता पिया वञनि। जी ठीकु आहे अली हबीब, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।